Audio Jungle. Audio Jungle. रिपोर्ट करे रहियो आहे नवीद मुस्तफ़ा कांधड़ो। कंदरा भरिसां नएं जबल जे अङण ते हज़रत सैयद शतन शाह ऐं हज़रत सैयद मतन शाह जी हर महीने जी सफ़र महीने जी 12 शरीफ़ दरगाह जे इंतज़ामिया लियाकत अली बिरलो जन महफ़िल मौसीक़ीअ जो बंदोबस्त कयो। उन मौक़े ते प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान शरीफ़ जे तिलावत अमानुल्लाह बिरलो कई ऐं नात शरीफ़ पिणु पढ़ी। उन मौक़े ते बाबू राय, गुलाम फरीद चंजड़, अली गुहर गोरो शेख ऐं साथी अब्दुल गनी मलक अलगोज़ो नवाज़, शमन अली बिरलो, मुनवर अबड़ो, मोहम्मद यूसुफ जोगी, नादिर मारफाणी, शाहनवाज़ शर ऐं साथी ऐं ॿियनि फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते गुलाम अब्बास बिरलो, उस्ताद मोहम्मद आदम कांधड़ो, अब्दुल हकीम नुनारी, अज़ीज़ुल्लाह हिसरोई, रेडियो नेटवर्क रोहड़ीअ जो आरजे पेशकार GM कांधड़ो, आरजे हिज़बुल्लाह गांघरो, कामरान शेख, खुबदार अली बिरलो, कोस बख्श बिरलो ऐं ॿियनि केतिरनि ई महफ़िल मौसीक़ीअ वारे प्रोग्राम में शिरकत कई ऐं ॿुधंदड़नि ते वजद तारी थी वियो, जॾहिं त महफ़िल मौसीक़ीअ वारो प्रोग्राम राति देर ताईं जारी रहियो। Audio Jungle. Audio Jungle.